अदा शेरल चाकर खान होश विञाए असां ताईं पहुतो, पर पोयां जाबर वारनि सावल जे मथां हमलो कयो। उन्हनि जा फायर ॿुधी चाकर खान उन्हनि जे तरफ़ भॻो। अदा मुराद जाबिर वारा बि सांवल खे रहंड ॾेई निकिरी विया आहिनि। जेकॾहिं सावल जाबर वारनि जे धक खां बची वियो न, त पोइ इहे जाबर वारा बि ज़िंदा कोन रहंदा। जाबिर वारा मरनि था या बचनि था, उन्हनि सां असांजो को बि मतिलबु न आहे। अदा तूं रुगो इहो सोच त रूंडे जी चाकर खान वारनि मां कीअं जान छॾायूं। अदा शेरल इन रूंडे निभागे जे पोयूं सिक्कू बि ॾमरियो थो अचे, छो त सिक्कू जे भाउ वल्लू खे मारण जे पोयूं इन रूंडे जा हथ। इहो ई त मां चवां थो न त इन रूंडे खे कड़ खां बचाई। बाबा बि असांखे हिकु अहिड़े ज़ालिम खे बचाइण लाइ मोकिलियो आहे जंहिंखे बचाइण लाइ त दिलि ई नथी चवे। त पोइ अदा हीअं कर, हिन ॻोठ खे छॾे वापसि था हलूं। अदा मुराद जेकॾहिं वापसि हलियासीं न त बाबा मां हथी काथी वेंदासीं। त पोइ अदा तोखे इहो ज़हर जो ढुक पीअणो पवंदो। कासिम सांवल बची वियो आहे, मौत वारो तव्हां हुनखे धक ई न आयो। अदा जी जल्दबाज़ी करे इहो सांवल बची वियो। मां का बि जल्दबाज़ी नाहे कई, मां हुनखे धक सधो सीने वारो हयो आहे, पर हो कमीनो बची वियो। हयाती हुनजी वॾी, मां छा थो करे सघां। सांवल जा त भाग भला हुआ, पर चाकर खान हींअर तव्हांजे पोयां बाह भरे छॾींदो। असां चाकर खान सां मुंहुं करे वठंदासीं। तू रुगो असांखे एतिरी जांच करे ॿुधाए त इहो इक़बाल ऐं मलूक खैरन सां पंहिंजे घर पहुता। जे हुननि जा नंबर बंदि था मिलनि त हुननि जे तरफ़ ख़ैर बि न सम्झे। अदा ईअं थी सघे थो त नंबर पाण बंदि करे छॾिया हुजनि। जेकॾहिं महफ़ूज़ जॻह ते पुॼी आहे न त ॼाण ज़रूरु कंदा शाम जो। यार कासिम, तव्हां हिते रहंदो या कंहिं ॿिए जॻह ते वेंदो? फ़िलहाल त हिते आहियूं। तव्हां वियो, मां मानी टुकर जो बंदोबस्तु करे अचां। मोटण जी कजांइ, देरि न कजांइ। हा जो वार देरि न लॻंदी। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंह टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।